Assalamualaikum, good evening and welcome to Rangan Bhari Sham with me Kiran Mir Kedalan तव्हांजा ठीक आहियो ख़ैरियत सां आहियो तव्हां सां काफ़ी लॉन्ग वीकेंड खां पोइ मुलाक़ात थी रही आहे yesterday I came but I wasn't feeling good so that's why I quit the show मां हली वियमि मुंहिंजी तबियत थोड़ी ख़राब थी वई हुई इन जे करे सोचियोसीं त अॼु वारो शो बिल्कुल भी मिस नाहे करणो न त अॼु भी मुंहिंजी तबियत में उहो मज़ो कोन्हे अॼु कुझु स्पेशल आहे असांजे शो में जेको थोड़ी देर में तव्हांखे ॿुधाईंदासीं पर तव्हां भी असांजे प्रोग्राम में शामिल थी सघो था असांखे कॉल करे सघो था ऐं इहो ॿुधायो त तव्हांजो वीकेंड कीअं गुज़रियो ॿियनि जो वीकेंड त मां ॾिसी रही आहियां त अॼुकल्ह काफ़ी परेशान आहिनि हुअईं मुल्क जे हालात जे करे परेशान हर कोई आहे बट बीमारियूं जेके हिन वक़्तु आहिनि जीअं गलो ख़राबु आहे ज़ुकाम आहे ऐं बुख़ार थिए थो एलर्जीज़ तमामु घणियूं थी वियूं आहिनि त इन जे करे खाधे पीते में बि थोरो एहतियात कयो जीअं मां थोरो कल्ह कुझु खाई विधो हुयो त उन जे करे मुंहिंजी थोरी तबियत ख़राबु थी पई त इन जे करे खाइण पीअण में बि तमामु घणो एहतियात कयो ऐं जीअं त तव्हांखे ख़बर आहे त पंजाब में डेंगी तमामु घणो फैलियल आहे जंहिंजे करे काफ़ी अमवात बि थियूं आहिनि ऐं काफ़ी माण्हू हॉस्पिटलाइज़ बि आहिनि सो असां न चाहींदासीं त असांजे शहर कराची में भी ये सूरत हाल थिए हिते भी तव्हां एहतियात कयो तमामु घणो एहतियात कयो ॿाहिरि जिथे बि निकिरो था सैनिटाइज़र्स यूज़ कयो ऐं लोशन्स यूज़ कयो जेके मॉस्किटोज़ लाइ स्पेशली मार्केट्स में ईज़िली अवेलेबल आहिनि उहे हैंड कैरी आहिनि तव्हां पंहिंजे मतिलबु पॉकेट्स में रखी सघो था लेडीज़ आहिनि त उहे पंहिंजे पर्सिस में रखी सघनि थी ॿार आहिनि त उन्हनि जे स्कूल बैग्स में बि तव्हां रखी सघो था इवन दो त जेकॾहिं तव्हां काॾे अब्रॉड या डोमेस्टिक फ्लाइट्स वठो था त तव्हां उन में बि पंहिंजे हैंड बैग में बि रखी सघो था आसानी सां उन्हनि खे तव्हां कैरी करे सघो था शोभी भाई बि असां सां गॾु आहिनि शोभी भाई सां बि अॼु इलाही ॾींहंनि खां पोइ मुलाक़ात थी रही आहे सो उन्हनि खे बि वेलकम कंदासीं उन्हनि खे बि सलाम कंदासीं पोइ मां तव्हांखे ॿुधाईंदसि त असां सां गॾु अॼु केरु मौजूदु आहे अस्सलाम वालेकुम शोभी भाई अस्सलाम वालेकुम करण और हमें आते ही हमेशा सरप्राइजेस मिलते हैं कल जब मैं आया एज़ यूजुअल अपने टाइम पे तो पता चला कि आपकी तबीयत नासाज है एक बड़ी फ़िक्र लाहक हुई परेशानी हुई कि हाँ जी पूरी टीम डिस्टर्ब थी क्योंकि आप अपनी ड्यूटी से अपने काम से बड़ी रिस्पॉन्सिबल हैं और बहुत बाखूबी अपने काम को सर अंजाम देती हैं आप होस्टिंग करती हैं तमाम तर एक्टिंग भी जो भी है तो बड़ी एक टेंशन हुई क्योंकि मैं हमेशा जल्दी आ जाता हूँ आपको पता ही है बहुत जल्दी आते हैं आप सीरियसली तो मुझे पता चला तो लेकिन ये कि पूरी टीम आपके लिए दुआ गो थी थैंक यू और अल्हम्दुलिल्लाह आप आज बिल्कुल ठीक भी हैं थोड़ी सी थी हाँ जी और मज़ीद ठीक हो जाएंगे इंशाल्लाह और आई लव माई टीम माशाल्लाह से ये मेरी टीम है रंगन भरी शाम जी जेका टीम आहे ॾाढी मेहनती टीम आहे ऐं मुंहिंजो इलाही ख़्यालु रखंदा आहिनि पंहिंजो रखनि न रखनि मुझे लाइ दुआगो भी हूंदा आहिनि हमेशा ऐं मुंहिंजो ख़्यालु भी रखंदा आहिनि ये मुझे बड़ी अच्छी बात लगती है अपनी टीम की किरण इसमें कोई शक नहीं मैं हमेशा से कहता हूँ कि कैप्टन अगर अच्छा है तो टीम अच्छी है आपकी जो कैप्टनसी है इस टीम के साथ वो बहुत अच्छी है बॉन्डिंग बहुत अच्छी है हम सबकी आपस में अल्हम्दुलिल्लाह तो ये है और ज़ाहिर है आज तो बहुत ज़बरदस्त खुशी का दिन है जो आप बताएंगी क्योंकि मैं सिर्फ अच्छा सॉरी मैं आपके बीच में बात काट रही हूँ उनको देख के आपको क्या लगता है कि कितने साल के हो गए होंगे आज यंग है अभी तो यंग है बिल्कुल यंग है क्योंकि उनको मैं जब देखता हूँ मैं ऐसा ही देखता हूँ अल्हम्दुलिल्लाह माशाल्लाह से हाँ मैं भी बचपन से ऐसे ही देख रही हूँ ये बात है दूसरी बात ये है कि मैं ये कहूँगा कि वो हमारे मुल्क का सरमाया है इसमें कोई बिल्कुल शक है नो डाउट मुल्क पाकिस्तान सिंध बल्कि पूरा मैं कहता हूँ जहाँ जहाँ वो इंटरनेशनल लेवल पे भी गए उन्होंने पाकिस्तान का नाम रोशन किया है तो नाम मैं ले नहीं सकता हूँ लेकिन ये कि मेरी हिंदी में शुभकामनाएँ और उर्दू में तमाम तर दुआएं और इंग्लिश में बेस्ट विशेस आपके साथ हमेशा से हैं हमेशा रहेंगी इंशाल्लाह आमीन तो मैं चाहूँगी कि इंट्रोडक्शन से पहले हम उन्हें एक विश कर लें बिल्कुल कर लें चलें हैप्पी बर्थडे विश करते हैं उसके बाद हम नाम अनाउंस करेंगे हम नहीं करना है हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे टू जी व्यूअर्स त बिल्कुल जेतिरो सरप्राइज़ रखण जी कोशिशि कई से पर एज़ यूजुअल एट द लास्ट तव्हांखे ख़बर पइजी वई त असां सां गॾु के स्टूडियो में मौजूदु आहे ऐं माशाल्लाह सां मां इन्हनि जे बारे में हिकिड़ी शइ बिल्कुलु चई सघां थी त
इंसान खे जेको आहे न रुआरण सवलो आहे पर खिलाइण ॾाढो ॾुखियो आहे। ऐं इहो माशाल्लाह इन्हनि में जेको फ़न आहे न, इहो इन्हनि में कुदरती हिकिड़ो टैलेंट आहे, अलाह जी हिकिड़ी ॾात हिननि खे ॾिनल आहे। ऐं माशाल्लाह सां ही पंहिंजे फ़न सां हर इंसान खे खिलाईंदा आहिनि, रोइण वारे खे बि खिलाईंदा आहिनि। नंढड़ो नंढड़ो ॿार हर कंहिंजे वात ते टाकाणी 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 हर हिक जे वात ते आहे। सो अॼु हिननि जी बर्थडे आहे। सो मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त असां सां गॾु स्टूडियो में मौजूदु आहिनि जावेद टाकाणी, सैयद कमर शाह, अकबर ख़ान, सैयदा तबस्सुम, फिज़ा मलिक। सो इन्हनि सभिनीनि खे भलीकार कंदासीं ऐं तव्हां बि इन्हनि खे विश करे सघो था। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जन्नतुल मकाम दोज़कुल हराम, मुंहिंजा बच्चा मुंहिंजा गुलाम, मुंहिंजो नालो अब्दुल सलाम, अबा जो नालो मोहम्मद गुलाम, ॾाॾा जो नालो गुलू हजाम, पर ॾाॾे जो नालो उन ई खे पुछिजा पोयां गे जे दॿे ते वेठो। अवां ख़ैरियत सां आहियो, ख़ुशि आहियो, ठीकु ठाक चाक चङा भला जी दोस्तो साथियो। तव्हां समूरनि दोस्तनि जी, भाइरनि जी, भेनरुनि जी, मारूड़नि जी, जांगीरनि जी, सांगीरनि जी वॾी महिरबानी। अॼु मुंहिंजी सालगिरह वॾे मुश्किल सां, अॼु हूअं त दुनिया सॼी बि मेंटल केसनि जो ॾींहुं पियो मल्हाइनि, पर अॼु हिननि मेंटल केसनि में जावेद टाकाणी बि शामिल आहे। छो त मुंहिंजे लाइ चयो वञे थो त जुमाणी चंडाणी राणो दे राणी गिदरोही हिंदाणी, हिकु सेर खीर में 3 सेर पाणी को हाज़िरा वांदी पंहिंजो मिस्टर टाकाणी। वाह वाह, वेरी नाइस। कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्लाह जो करम है, बिरयानी गरम है, डबर रोटी नरम है, जावेद टाकाणी पर में मुछू कोन्हनि पर अखियुनि में शर्म है। बस पोइ हाणे मां तव्हां ॾे पोइ ईंदमि। कीअं आहियो? तव्हां ठीकु आहियो? ओ सॉरी, आपके तव्हां कीअं आहियो? वरी तव्हां सां वरी उर्दू में शुरू थी वियसि वरी मां। कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? तबियत ठीकु आहे तव्हांजी? अल्हम्दुलिल्लाह ठीकु ठाक। ऐं सुठो थो लॻे काफ़ी टाइम खां पोइ तव्हांखे ॾिसी करे स्क्रीन ते। कीअं आहियो सर? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह फर्स्ट क्लास, शुक्र अल्हम्दुलिल्लाह। आप कैसे हैं सर? ठीक है, शुक्र है अल्लाह का, और आपके लिए दुआ गो है कि अल्लाह पाक आपको सेहत दे। थैंक यू सो मच, थैंक यू सो मच। और माशाल्लाह से टाकाणी साहब की बर्थडे है, तो क्या कहना चाहेंगे आप? सबसे पहले मैं आपसे शामो इशरत सलाम कहती है, शामो इशरत सलाम कहती है, हर मुसरत सलाम कहती है। वो आपको सालगिरह मुबारक, हमारी मोहब्बत सलाम कहती है। आप इसी तरह सालगिरह मनाते रहे, खुशियाँ बिखेरते रहे और इसी तरह मुस्कुराते रहे और लोगों को भी मुस्कुराने का मौका देते रहे। जी, तव्हां छा चवणु चाहींदव फिज़ा? मां सभ खां पहिरियों त जावेद खे मुबारकूं ॾींदसि त अलाह सां हुननि खे वॾी ॼमार ॾे, हज़ारे अहिड़ियूं ख़ुशियूं मल्हाईंदा रहनि ऐं हमेशा असां सां गॾु रहनि। इंशाल्लाह इंशाल्लाह। जी सर, आप क्या कहना चाहेंगे? मेरी तरफ से बहुत मैं इनको हैप्पी बर्थडे कहूँगा जावेद भाई को, क्योंकि जावेद भाई जो हैं ये हमारे बहुत पुराने इनसे ताल्लुकात हैं और ये बहुत अच्छे इंसान हैं। और हम कैसे माने? देखी है हम कैसे माने? हाँ आप, क्योंकि आपके लिए शायद ये नए हों, लेकिन मेरे लिए बहुत पुराने, क्योंकि ये मैंने देखा है ये लोगों को प्रमोट करते हैं जी जी और जी, नए आर्टिस्टों का बड़ा साथ देते हैं और प्लेटफॉर्म देते हैं लोगों को। मतलब इनकी ये चीज़ मेरे को बड़ी अच्छी लगती है कि ये नहीं, लोगों माशाल्लाह। को रास्ता देते हैं। ये और तो ऐसे बहुत हकीकत कम लोग बात होते है। हैं जो लोगों को नहीं नहीं, ये रास्ता हकीकत बात है कि इनके अंदर एक क्वालिटी है कि जो भी टैलेंटेड इंसान ये देखते हैं उसे प्रमोट ज़रूर करते हैं, चाहे वो टैलेंटेड हो या ना हो, लेकिन उसे चांस ज़रूर देते हैं काम करने का। और उससे बड़ी बात ये है कि बगैर किसी लालच के करते हैं। एग्जैक्टली, कोई लालच नहीं है इनको। हाँ, ये तो बहुत कम लोगों में ये होती चीज़ है बहुत चीज़। इनमें ख़ास है जो मैंने देखी है। सही। जी सर, तव्हां छा चवणु चाहींदव? महिरबानी किरण, जावेद टाकाणी खे मां नंढपण खां ईअं ई पियो ॾिसां। अच्छा, तव्हां बि? अल्हम्दुलिल्लाह जीअं ॾिठो आहे अॼु बि ईअं ई आहे। रेडियो जो असांजो पुराणो साथ आहे जावेद जो ऐं मुंहिंजो, हींअर ताईं गॾु आहियूं अल्हम्दुलिल्लाह। ऐं जावेद जी अॼु जे लाइ ख़ासि महिरबानी इन करे जो KTN जे प्लेटफॉर्म ते वरी मूंखे वापसि पाण सां वठी आयो आहे हिते। KTN जी शुरूआती टीम में आउं बि शामिल हुयुसि बिल्कुलु। ऐं विच में गैप अची वियो, तव्हां असां गॾिजी प्रोग्राम्स कया आहिनि, ड्रामा कया आहिनि। जावेद खे हर साल वांगुरु अॼु वरी हैप्पी बर्थडे ऐं अलाह ताला खां दुआ आहे त इहे सालगिरहूं मल्हाईंदा रहूं इंशाल्लाह ऐं जावेद ईअं ई रहे। असां इंशाल्लाह। भली कुराड़ा थी वञूं बाद जी ॻाल्हि आहे, पर जावेद ईअं ई रहे। छो जो मां नंढो रेडियो ते जॾहिं आयो हुयुसि त जावेद ईअं ई हुयो माशाल्लाह। सही। सो रब पाक हिनखे सलामत रखे। आमीन आमीन आमीन। वो कीअं पिया फील कयो अॼु तव्हां? खुदा जब दोस्त है अपना तो क्या दुश्मन का अंदेशा। ॿियनि जा ॾुख वंडियो, ॿियनि खे पंहिंजी विख वधायो, उन्हनि खे विख वधाइणु सेखारियो, मंज़िल ॾांहुं उनखे ॾस ॿुधायो, डिस्ट्रीब्यूट कयो, विरहायो। तव्हां वटि जो कुझु मौजूदु आहे
तव्हां 10 रुपया त 10 रुपया कंहिंखे न ॾियो, रुपयो त ॾेई सघो था, उन रुपए खे रोज़गारी जी सूरत में 10 माण्हुनि खे ॾेई सघो था। जेतिरो डिस्ट्रीब्यूट कंदा ओतिरो तव्हां वटि वधंदो। मुंहिंजो इहो मञणु आहे, इहो चवणु आहे। तव्हां कोशिशि कंदो आहियां त पंहिंजा उहे दोस्त, इहे ई KTN 2002 में शुरू थियो, असां 2001 खां पहिरीं ॾींहं खां हिन सां गॾु हुयासीं ऐं मूं कराची जा समूरा वॾनि खां वॾा आर्टिस्ट हिते हिन प्लेटफॉर्म तां, उन्हनि समूरनि दोस्तनि खे मूं आंदो। तुफ़ैल संजराणी मूं आंदो, हिन खां अॻु तुफ़ैल संजराणी लियारी में असांजे इलाइक़े में रहंदो हुयो। त अहिड़ा ॿिया अनेक मशहूरु जेके आर्टिस्ट आहिनि, अदाकार हुजनि, गुलकार हुजनि, ॿिया टेक्नीशियन्स हुजनि, कैमरामैन हुजनि, एडिटर हुजनि, उहे घणेई कोशिशि कंदा आहियूं त कंहिंखे रोज़गारु अलाह ताला ॾींदो, कंहिंजा ॾुख ग़म फ़िक्र टेंशन घटि थींदा, असां ते उहो ॾुखियो वक़्तु ईंदो ई कोन। बिल्कुलु सही, इंशाअल्लाह। अच्छा, अमूमन ईअं ॾिठो बि वियो आहे त जेको घणो खिलाईंदो आहे कंहिंखे, एक्चुअली अंदरि में हुनखे पाण खे इलाही ॾुख हूंदा आहिनि, छा इहो सच आहे? चवंदा आहिनि, पर उनजी वजह इहा आहे त जेकॾहिं तव्हांखे ॾुख सूर सदमा उदमा मौजूदु आहिनि, तव्हां ॿियनि खे खिलाए या ॿियनि जो को कमकार को रवैयो पंहिंजो अहिड़ो रखो था त हू पंहिंजो ॾुख ग़म फ़िक्र विसारे सघे थो, त तव्हां उन जे करे मुस्कुरायो था। अवाम जे करे असां मुस्कुराईंदा आहियूं, उहो लतीफ़ो ख़ाको ॻाल्हि उन्हनि खे ॿुधाईंदा आहियूं, ऐं उन्हनि में पंहिंजे तरफ़ां के चर्चा के भोग के ठका को उन्हनि जी नक़ल कंदा आहियूं, जंहिंजे करे अवाम खिलण ते मजबूर थींदी, त असां पंहिंजा ॾुख ग़म फ़िक्र टेंशन सभु विसारे उन्हनि ॻाल्हियुनि में उन्हनि सां गॾु ख़ुशि थींदा आहियूं। अवाम ख़ुशि थियो, असां पाण ख़ुशि थियासीं, असां ख़ुशि थियासीं त असांजो ॾुख ख़तमु। वाह वाह, फिनिश। छा ॻाल्हि कई तव्हां, माशाअल्लाह। त मुंहिंजे ख़्याल सां तव्हांजी बर्थडे आहे त सेलिब्रेशन तो बनता है, छा था चओ? अवां जी मर्ज़ी, पोइ भई ईअं न प्रोग्राम ख़तमु कयो त पोइ बाद में ॿुधायो त 470 रुपया थिया हिन जा। ॾिसो, पेट्रोल महांगो अथव, पेट्रोल महांगो, पेट्रोल सां ऐं बिजली बि महांगी अथव। न तव्हां छा पेट्रोल सां सालगिरह मल्हाईंदो छा? हा न, बाहि त ॿारणी आहे माचिस त कोन्हे न कंहिं वटि। महिरबानी कयो, हिते को सिगरेट पीअण वारो न हुजे, सिगरेट पीअण सुठी ॻाल्हि न, फेफड़ा ख़राब थी वेंदा। असां सां गॾु अकबर ख़ान भी आहिनि, सो मां उन्हनि खे रिक्वेस्ट कंदसि त तव्हां आप हमें क्या सुना रहे हैं अभी? मेरा एक सिंधी सॉन्ग है जो मैंने रिकॉर्ड किया है, नया सॉन्ग है, जी तो मैं चाहूँगा कि वो पेश करूँ। ठाउका होगा ना, ठाउका सुठा होगा ना तो फिर नूर भटारे को सो आऊं भी ईअं कंदो, पर ठाउका होना चाहिए बस। वाह वाह, अकबर खान इंतहा बेहतरीन सिंगर है, हर बोली वेरी नाइस, कॉम्पोजिशन भी सुठी, लिरिक्स भी सुठियूं, और माशाल्लाह उसके ऊपर आपकी आवाज़ भी अच्छा कॉम्बो था, माशाल्लाह, वेरी नाइस। जी व्यूअर्स, ट्रांसमिशन जारी है, वक्त है ब्रेक जो कारण जो जल्दी वापस था अचो, सो स्टे विद अस। वेलकम बैक व्यूअर्स, वे तव्हांखे भली कार कंदासीं रंगन भरी शाम में। हींअर असांखे जॉइन कियो आहे मुस्तफ़ा सलार, ही इज़ अ आर्ज ऑफ FM 101, ऐं उन्हनि खे बि भली कार कंदासीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो सर? ठीकु आहियो? तबियत ठीकु आहे? अल्हम्दुलिल्लाह, बिल्कुलु ठीकु ठाक। RJ FM 101 कीअं एक्सपीरियंस रहियो? RJ जो एक्सपीरियंस बेसिकली जेको आहे सो RJ छा हूंदो आहे, सभिनि खां पहिरियों जेको आहे सो मक़सदु असांजो इहो RJ आहे छा, छाखे चवंदा आहिनि। अॼुकल्ह हर माण्हू पंहिंजे नाले जे अॻियां RJ लिखे थो। बेसिकली RJ थियण जे लाइ सभिनि खां पहिरियां तारीख़ जो मुतालियो, ऐं पाण जेको आहे सो नंढपण खां रेडियो खे ॿुधो, उनखे सम्झो, ऐं उन खां पोइ जेको आहे सो तव्हांखे जेकॾहिं तव्हांजी क़िस्मत मौक़ो ॾिए त पंहिंजी ॿोली खे ज़रूरु प्रोमेट कयो। जावेद टाकाणी साहब जी अॼु सालगिरह आहे, त मां चाहींदसि त जेको आहे सो हुनखे मां कुझु डेडिकेट करणु चाहियां थो, छो त हू मुंहिंजा उस्ताद आहिनि। हुननि मूंखे ॻाल्हाइणु सेखारियो, हुननि मूंखे रेडियो जी दुनिया में इंट्रोड्यूस करायो। सो कंहिं शाइर जेको आहे सो जावेद साहब जे लाइ चयो आहे त तोखे कंहिं चयो ॿिए कंहिंजो हां, तोखे कंहिं चयो ॿिए कंहिंजो हां, मां तुंहिंजो हां, मां तुंहिंजो हां, मूंखे कसम पंहिंजनि प्यारनि जो।
क़ुरान जे 30 सिपारनि जो। सुभान अल्लाह। मूंखे कसम आहे ॻोठ जे चारनि जो ऐं सांझीअ वेल नज़ारनि जो, हथड़ा जे ॿुढड़नि ॿारनि जो, जेके मालिक आहिनि था धनारनि जो। ऐं धण जो कसम तुंहिंजो हाँ, वण वण जो कसम तुंहिंजो हाँ, तोखे कंहिं चयो बि कंहिंजो हाँ, मां तुंहिंजो हाँ, मां तुंहिंजो हाँ। सो सालगिरह जो जेको आहे सो मुंहिंजे पारां जेको आहे सो जावेद साहब खे खोड़ सारी मुबारकूं। उस्ताद आहिनि ऐं जेको आहे सो ॾाढी ख़ुशी थी जो अॼु मां उस्ताद जे साम्हूं वेही करे ऐं उन्हनि खे इहा भेटा पेश कई। माशाल्लाह, ॾाढो सुठो लॻो त तव्हां टीचर जी एतिरी रिस्पेक्ट कयो था। हाणे 2-3 ॾींहं पहिरियां टीचर्स डे बि गुज़रियो आहे, असां उन्हनि ते बि स्पेशल ट्रांसमिशन कई हुईसीं। उन में बि इन ई तरह जा सवालात ऐं इन ई तरह जी डिस्कशन्स हुयूं। अमूमन अॼुकल्ह जे दौर में जेके टीचर्स आहिनि वीचारा सिर्फ़ु टीचर्स आहिनि, जी बिल्कुलु, ठीकु आहे, उन्हनि खे न उहा रिस्पेक्ट ॾिनी थी वञे, न उन्हनि सां उन वे में ॻाल्हायो थो वञे। स्टूडेंट्स खे बेसिकली ख़बर कोन्हे त टीचर आहे छा। सही था चओ। सो ॾाढो सुठो लॻो त तव्हां अॼु जे दौर में बि पंहिंजे टीचर खे टीचर सम्झो था ऐं मञो था त तव्हांजा उस्ताद आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु। मां जीअं त पहिरियों ई जेको आहे सो कंहिं दोस्त ॻाल्हि कई त अनेक माण्हुनि खे जेको आहे सो जावेद साहब दुनिया में आंदो, हिननि में जेको आहे सो इंटरटेनमेंट जी दुनिया में आंदो, त मां बि उहो ख़ुशनसीब आहियां जो मूंखे जावेद साहब जेको आहे सो इंट्रोड्यूस करायो FM जी दुनिया, रेडियो जी दुनिया में। ऐं इंशाल्लाह जेको आहे सो उन्हनि जो साथ मूंसां अञा ताईं जारी आहे। अॼु जेकॾहिं मां हिते तव्हां सां आहियां, स्क्रीन ते मौजूदु आहियां, त इहा बि जेको आहे सो हुननि जी माशाल्लाह माशाल्लाह। जावेद टाकर साहब, एतिरियूं मोहबतूं तव्हांखे मिलनि थियूं त कीअं फील था कयो? सची चवां या ग़लति? सची, असां त सच ॿुधंदासीं। मूं इलाही माण्हुनि खे वेल्डिंग बि सेखारी आहे, उहे मञनि ई नथा। उहो त हाणे छो मञंदा? हिन हिकिड़ी गज़ल ॿुधाई, मूंखे बि यादि आई आहे। ॿुधायो। उस्ताद आहियां त गज़ल ॿुधाइण जो ज़रूरु ज़रूरु। असां ग़रीब माण्हू ॿराड़ी दे, असां ग़रीब माण्हू ॿराड़ी दे, अला तुसाडी अला वधाई शान है, पेश कुटूं पिछ पेट पालूं साडा मुगली ते गुज़रान है, हिक रली हिक तॾा साडे सुम्हण दा सामान है, तेरे बंगला विच मैगू भौ थींदा अला असांजे मने कखांदे काने, हुके चिलमा छिक छिक मर गए साडे अबे ॾाॾे नाने, केड़ी खबर कंबराणी कू ते कीवें खवींदा पाने, कुकड़ कबाब असी की जाणू अला असां पटड़े भत दे प्यासी, फट फटी ते साडा मथा फिरदा साले भले गदा लासी, जे करन सुमू तडे ते असां को असलू निंड न आसी, लसी दी लप चाडे कंबराणी क्यों कोंदा वते सासी, सूरत वाले पे मान करेंदे बेली हल दे सीना तणके, बाह लगे ना जी सूरत मूरत कोना जी सूरत वने सड़के, सूरत दी मगरूरी कोलो साडी गाल न सुनदे खड़के, गुलाम फरीदा जिन आशिकां दी कदर न कीती सते बेदिन मरे तिन चढ़ गए, उसन शमा दी खबर पुछो पतंगा कोलो जी ज़ोक खबर है जागा, माशुकां दी खबर पुछो आशिकां कोलो जी बुलबुल मस्ते बागा, आखे खैर मोहम्मद साईं माशुकां दी दिल काली ते आशिकां दी दिलदार। वाह वाह। अच्छा किरण, तव्हां हिकिड़ो गौर कयो त हिन जी हिन जेको गज़ल अलापे वियो गज़ल, उनमें 4 शाइर हुया, 5 4-5 हुयसि। बत कंबराणी हुया ऐं ये विच में गुलाम फरीद बची वियो, गुलाम फरीद बि अची वियो, खैर मोहम्मद बची वियो, माशाल्लाह माई वसाई बची वई। हवा गणिया कोन, हुन में 6 हुआ, 5 त उहे हुआ जो नालो ऐं माण्हू। अच्छा, असां सां गॾु सैयद तबस्सुम साहिबा हिते मौजूदु आहिनि ऐं इन्हनि खे तव्हां डिफरेंट चैनल्स ते उर्दू ड्रामास में शोज़ में ॾिसंदा रहंदा आहियो, त उन्हनि खां बि इहो पुछंदासीं त आपका एक्सपीरियंस कैसा रहा है जावेद साहब के साथ काम करने का? जावेद साहब मेरे भी उस्ताद हैं और मैं उर्दू ही चैनल्स में काम करती थी, लेकिन सिंधी चैनल्स में इन्होंने मुझे लेकर आए यहाँ पे, और रेडियो पाकिस्तान भी यही लेकर गए। तो बहुत अच्छे उस्ताद नहीं और बहुत अच्छे इंसान भी है, क्योंकि हमदर्दी का जज्बा बहुत है इनके अंदर। अभी जैसे सैलाब ज़दगान मस्जिद जो भी काम आता है उसमें बढ़ चढ़ कर हिस्सा भी लेते हैं। ये सिर्फ फ़नकारों के लिए नहीं, फ़नकारों के अलावा भी ये काम करते हैं बहुत अच्छे। और हमारी तो दुआ है अल्लाह ताला इसी तरह ये लोगों की खिदमत करते रहे ताकि इनसे भी लोग फ़ायदा उठाते रहे, लेकिन ये किसी से फ़ायदा नहीं उठाते। जबकि मैं कभी कभी कह देती हूँ यार मुफ्त में कितना करेंगे, कहते नहीं वहाँ से मिलेगा मुझे। और इत्तेफाक से ये होता है कि ये कोई काम करके हटते, काफ़ी टाइम हमारी लड़ाई भी हो जाती है कि नहीं, मुझे भी कहते कि चलो, मैंने कहा कुछ बजट ही नहीं है तो मैं नहीं जा रही हूँ, तो कह रहे अच्छा मैं चला जाता हूँ। मैंने कहा मुफ्त में फिर चले जाएंगे आप, कह रहे कोई मसला नहीं। और दूसरे तीसरे दिन वाकई उससे अच्छा काम हमें मिल जाता है।
और बजट भी अच्छा होता है, तो खुशी होती है कि नहीं सही कर रहे, मैं गलत बोल रही थी। कहते हैं ना कि नीयत साफ तो मंजिल आसान। बिल्कुल बिल्कुल बिल्कुल। तो आप अपनी नीयत साफ रखें तो उसमें फिर अल्लाह की ज़ात है देने वाली, बिल्कुल इससे तो इनकार ही नहीं है। और वो कहाँ से देती है, छप्पर फाड़ के भी खुदा देता है, इंसान को इस बात का अंदाजा ही नहीं होता। इंसान तो हमेशा नाशुक्र ही रहता है ना। बिल्कुल वो है ना कि साइकिल है तो बाइक चाहिए, बाइक है तो कार हाँ, चाहिए, तो हमारा तो चलता ही हमारी रहता है। क्रेविंग्स, वो हमारी चीजें कभी खत्म नहीं होगी, ख्वाहिशात नहीं खत्म होंगी, कभी भी खत्म नहीं होंगी। लेकिन ये है कि हम अगर अल्लाह पे तवक्कल रखें तो बेशक वो देने वाली ज़ात है। बिल्कुल बिल्कुल बिल्कुल। राइटर डायरेक्टर तो ये बहुत अच्छे हैं, सभी जानते हैं, और आजकल सिंगर भी बन चुके हैं, और उससे अच्छे बहुत अच्छे शायर भी है। अच्छा जी हाँ। चले ये इनकी शायरी के बारे में किसी को पता नहीं, और शायरी भी लिख के देते हैं, ये भी फ्रेम में। जबरदस्त। आपने भी डायरेक्शन की है? जी हाँ, मैंने भी की है डायरेक्शन। अच्छा, तो क्या मतलब कोई शो डायरेक्ट किया है, कोई ड्रामा या कोई सोलो प्ले वगैरह? अभी कुछ मैं लेडीज के ज्यादा प्रोग्राम करती हूँ। अच्छा। तो मैंने न्यू लुक के नाम से प्रोग्राम किया था एक निजी चैनल में। इसके अलावा सॉन्ग करती हूँ और प्रोग्राम ऑर्गेनाइज करती हूँ। गाने का शौक है? थोड़ा थोड़ा। तो थोड़ा थोड़ा ही सुना दो। हंसेंगे। मैंने कहा देखिए जो गलत गाते हैं, बर्थडे ना आप डेडिकेट कर देना, जो गलत गाते हैं ना मीम उसी का बनता है, तो इसलिए गलत ही गाओ। ना अॼु इन जे करे जावेद साहब खे चश्मो पारायो आहे त जीअं जेको आहे तव्हां दबंग करे विया जी बिल्कुलु। असां हुनखे ॾिसूं ईअं सम्झो त हू असांखे ॾिसे ई कान थो, ऐं चश्मे जे करे मां ॻाल्हाए सघियुमि, न त मां उस्ताद जे अॻियां कॾहिं बि ॻाल्हाईंदो आहियां। अच्छा। ऐं हक़ीक़त पुछो त ही शख़्स सिंध जो यगानो आशिक़ आहे। इन शइ खां जेको आहे सो कोई बि इनकार नथो करे सघे। जिन माण्हुनि खे, जिन किरदारनि खे जावेद साहब जेको आहे सो अॻिते आंदो, उहे शख़्स, उहे किरदार अॼु वॾियुनि वॾियुनि गाॾियुनि में घुमनि था, पर हिन शख़्स वटि अॼु बि पंहिंजी मोटरसाइकिल बनाए। न उनजो सबबु आहे मोटरसाइकिल हलाइण कोन थी अचे। नहीं मोटरसाइकिल है, चलानी भी आती है, गाड़ी भी है हमारे पास, लेकिन अब चलानी नहीं आती, हलाइण नथी अचे। हिन वटि गाॾी बि आहे, मोटरसाइकिल पाड़े वारे जी अथसि, सही, पर हिन वटि मोटरसाइकिल न करे न आहे। पर सही तो करे। अॼुकल्ह जो जेको ट्रैफिक आहे कराची जो, ज़माने में, सही था ज़माने में हिन जे पाड़े में रहंदो हुयो सैयद सुलेमान शाह। अच्छा। हुनजो ॻाइणो हुयो, बहितरीन ॻाइणो। त उन वटि मोटरसाइकिल त हूंदी, पर मोटरसाइकिल ते हुन ड्राइवर रखियल हूंदो। वेस्पा हुई? अच्छा, ड्राइवर रखियल हूंदो हुयो सैयद सुलेमान शाह, ऐं सुठो ॻाइणो हुयो। जनत नसीब करे। त तव्हां बि हुनजे नक्शे कदम ते हलो। ड्राइवर हू हलाईंदो हुयो, पोयां हू पाण वेही रिहर्सल कंदो। इहे तीर न हण पल पल तूं, इहे तीर। साईं दा रेडियो अची, अब्बा रोक त रोक। जबरदस्त। असांजे मीडिया जा चंद मौजूद ऐं अहम शख्सियतूं जेके अहम डायरेक्टर वॾी पोस्ट ते तव्हां समूरनि खे सुञाणो था, नाला नथो खणा, पर पोइ बि ॿुधायो थो अली बेमान, ख़ैर मोहम्मद खेड़ो, ज़हीर पीर, ॿिया बि अहिड़ा ॿिया दरकादरी वग़ैरह। त इहे उहे माण्हुनि जिन खे बाइक हलाइण नथी अचे। पर न ज़हीर खे त अचे थी, ज़हीर खे त पाण सिखियो, हाणे सिखियो आहे। मुंहिंजो उस्ताद ज़हीर ॾिसो, मूंखे ख़बर आहे त तव्हां बाइक हलाईंदा, मां शायदि आहियां, मां ॾिठो आहे। त ज़हीर जत ही थी जवाब आहे, मीर त ही आहे न। इहा बि सही ॻाल्हि आहे। सीने में दिल है, दिल में दर्द है, दर्द में नशो है, नशे में मिठास है, मिठास में तस्कीन है, तस्कीन में आरज़ू है, आरज़ू में हसरत है, हसरत में उम्मीद है, उम्मीद में यकीन है, यकीन में ख्याल है, ख्याल में तसव्वुर है, तसव्वुर में तस्वीर है, तस्वीर में तू है, अमान ला, तस्वीर में तू है, अदा है, अदा में हया है, हया में नज़ाकत है, नज़ाकत में शौकी है, शौकी में शरारत है, शरारत में गुस्सो है, गुस्से में बनावट है, बनावट में अपनायत है, अपनायत में चाहत है, चाहत में खुलूस है, खुलूस में इबादत है, इबादत में खुदा है, ऐं सिर्फ खुदा है मोहब्बत। वाह 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 वाह, ज़बरदस्त। हाणे मां हिननि जी तरफ़ वञा? जी। अच्छा, तव्हांजी इजाज़त हुजे। काफी देर से रोकने की कोशिश कर रहे थे लेकिन इनसे कंट्रोल नहीं हो रहा था। नहीं, आपको सुनना ही पड़ेगा, चाहे आप रूही लगा ले। आप थोड़ा सा हमें कुछ सुनाइए। एक प्यार का नगमा है, मौजों की रवानी है, एक प्यार का नगमा है, मौजों की रवानी है, जिंदगी और कुछ भी नहीं, तेरी
वाह वाह वेरी वाह, नाइस वाह, वाह। जी फिज़ा हा तव्हांजी वारी आहे हाणे 1 बाय 1 गाना ॿुधंदासीं न मूंखे त ॻाइण सां परे परे ताईं को लॻाव ईअं त असांखे बि ॿुधण जी आदत ताईं आहे सही था ईअं त बाक़ी असां ॻाइण जी आदत आहियूं आहे। बिल्कुलु बिल्कुलु एतिरी देर खां ॿुधो ई पिया था असां ॿुधण कुझु न हीअ हसी ज़िंदगी ही ॿुधाए छॾियो कोई शेर ॿुधाए छॾियो भला शेर इहो आहे त सभु माण्हू त सुहिणा न हूंदा आहिनि ऐं सभु माण्हू टैलेंटेड बि न हूंदा आहिनि अलाह साईं जेको टैलेंट टाकाणी साहब खे ॾिनो आहे उहो हर माण्हू में न हूंदो त शाइर चए थो हज़ारों साल नरगिस अपनी बेनूरी पे रोता है बड़ी मुश्किल से होता है चमन में दीदवर पैदा वाह वाह नरगिस रोता तो नहीं था नरगिस नूरी बेनूरी पे रोता नरगिस है जब पहले उधर आता था उस वक्त रोता था हाँ सही त असां वटि बड़ी मुश्किल सां हिकिड़ो ई पैदा थियो आहे टाकाणी वो भी नरगिस टाकाणी हा न अच्छा सर तव्हां जो एतिरो अर्सो स्क्रीन खां आउट रहिया आहियो हुन जो रीज़न छा आहे किरण जॾहिं शुरूआती दौर हुयो माशाल्लाह केटीन जो बि त हूअं त टाकाणी ॿुधाए थो त 2002 जी ॻाल्हि आहे पर मुंहिंजी एंट्री जेका थी सा 2004 में सही हिते ई हिन बिल्डिंग में इन खां पहिरियां जो केटीन जो वजूद आयो सो 2 साल पहिरियां जी, जी। शायदि कंहिं ॿिए प्लेस ते त उहो दौर असांजे शौक़ जो दौर हुयो ऐं इलाही सारियूं चाहतूं ऐं रिस्पॉन्स इलाही सारो हुयो उन खां पहिरियां रेडियो सां मुंसलिक रहियुसि 83-84 खां त रेडियो जो दौर टाकाणी सां गॾु वारो दौर हुयो त वक़्त सां गॾोगॾु उन टाइम ते जेको कारोबार हूंदो हुयो उनखे असां घटि टाइम ॾींदा हुआसीं ऐं स्क्रीन खे वधीक टाइम ॾींदा हुआसीं पर वक़्तु गुज़रंदे गुज़रंदे इहो अहसासु थियो त गंज थियो ऐं पोइ वरी थोरो रिस्पॉन्स घटिजो माण्हुनि जे तरफ़ां ॾिसंदड़ जे तरफ़ां चैनल्स इलाही सारा थी विया ऐं जेके ड्रामा ठहंदा हुया उहे ड्रामा बि घटिजी विया ऐं ईअं ई कॉल्स अचणु घटिजी वियूं डाइवर्जन थी वई चैनल्स इलाही थी विया उन जे करे माण्हू सभु डाइवर्ट थींदा विया उन करे सही सही त दूरी जो सबबु इहो आहे सही इंशाल्लाह अपकमिंग इयर्स में या हिन साल मथे साल तव्हांखे कुझु कमिंग न प्रोजेक्ट्स में ज़रूरु बिल्कुलु हींअर बि जेकॾहिं रेडियो तां या टीवी तां अक्सर मॉर्निंग शोज़ में दोस्त यादि कंदा आहिनि एज़ अ गेस्ट त उन ते बि असां चवंदा आहियूं त वॾी महिरबानी तव्हांजी असां स्क्रीन ते अची पाण खे ज़िंदा था सम्झूं सही छो जो अदाकार जी ज़िंदगी फ़नकार जी ज़िंदगी तेसीं ताईं आहे जेसीं ताईं हू स्क्रीन ते नज़र अचे थो जेकॾहिं स्क्रीन खां आउट थी थो वञे त उनजो ख़त्मु आहे सही सो बिल्कुलु जॾहिं जॾहिं कॉल ईंदी आहे त डोड़ी करे पहुचंदा आहियूं सुठी ॻाल्हि इहा बि असांजे लाइ पंहिंजे लाइ इज़त सम्झंदा आहियूं जो असांखे चैनल्स वारा यादि कनि न इहा सुठी ॻाल्हि आहे ऐं ईअं ई हिकिड़ो रिश्तो हुजणु खपे स्क्रीन सां बिल्कुल हुजणु परे न थियणु घुरिजे ज़रूरी आहे तमामु घणो तो शोभी भाई क्या सुना रहे हैं आप अभी हमें किरण क्योंकि ऑकेजन ऐसा है जाहिर बात है और जावेद भाई के साथ भी ज़बरदस्त है दोस्ती भी है सीनियर तो हैं ही हैं आर्टिस्ट बहुत अच्छे हैं आज जो भी गीत है वो सब इनके लिए है सही पूरा प्रोग्राम हमारा तो पहले एक सॉन्ग की चंद लाइनें आपके लिए जावेद भाई मेरे दिल की ये दुआ है कभी दूर तू न जाना तेरे बिना हो जीना वो दिन कभी ना आए यारा तेरी यारी को मैंने तो खुदा जाना याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना। और अभी जावेद भाई ने चश्मा लगाया हुआ था। लिए आंखों में गरूर ऐसे बैठे हैं हजूर जैसे जानते नहीं पहचानते नहीं बात दिल की नजरों ने की
सच कह रहा, तेरी कसम तेरे बिन अब माड़ा से यार जो है, कुछ भी होए ओ साडा प्यार जो है। ओ माड़ा है ते माड़ा से यार जो है, कुछ भी होए ओ साडा प्यार जो है। क्यों ढोलेगा क्यों मायेगा, गिला करा मैं तो लखवारी बिस्मिल्लाह करा, ओ बिस्मिल्लाह करा, बिस्मिल्लाह करा। माड़ा है ते माड़ा से यार जो है। चंगे हो बड़ यार ते हर कोई सड़ता है, तायूं सारा शहर मेरे नाल लड़ता है। चंगे होवन यार ते हर कोई सड़ता है, तायूं सारा शहर मेरे नाल लड़ता है। सारे या तो बड़ा फनकार जो है, सारे या तो ओ सारे या तो मतलब सारों से सारे या तो बड़ा फनकार जो है। कुछ भी होए ओ साडा यार जो है। क्यों ढोलेगा क्यों मायेगा, गिला करा मैं तो लखवारी बिस्मिल्लाह करा, बिस्मिल्लाह करा, ओ बिस्मिल्लाह करा, बिस्मिल्लाह करा, बिस्मिल्लाह करा, बिस्मिल्लाह। बहुत खूब। जबरदस्त योगी भाई, एज ऑलवेज आप जो जितनी भी दुआएं थी, जितनी मोहब्बत थी, जितना भी प्यार था जावेद भाई, आज आपके लिए था। ये हमेशा होता है, लेकिन क्योंकि आज आपका जन्मदिन है लिहाजा जितना भी प्रोग्राम है वो सब आपके लिए है। माशाल्लाह माशाल्लाह, ज़बरदस्त। अच्छा माशाल्लाह साहब, बर्थडे अॼु ही आहे न? बिल्कुल 100% अॼु ही आहे। तव्हांखे ॿुधायो न, मेंटल जेके आहिनि सॼी दुनिया में उन्हनि जो बि ॾींहुं मल्हायो वेंदो। अच्छा अच्छा, त अॼो के ॾींहं में माशाल्लाह, यानी रात कल रात 12 बजे खां केतिरा केक कटे चुका आहियो? न भई अॼु सुबुह खां शुरू थिया। अॼु सुबुह खां शुरू? हा, ये 8वां अॼु 7वां आहे इहो 7वां केक सुबुह खां? हा, सुबुह खां 7वां केक है। बाक़ी आउं सम्झा थो त 17 केक अॼु रजिस्टर्ड थियल आहिनि या एडवांस बुकिंग आहे। अच्छा, यानी रात 12 बजे खां तव्हां सेलिब्रेशन स्टार्ट न कंदा आहियो? अक्टूबर खां शुरू थी आहे। हा, ऐं 10 नवंबर ताईं इंशाल्लाह ग्रैंड बर्थडे थींदी 10 नवंबर ते। ओ पूरो महीनो किसान स्टार अवार्ड प्रोग्राम कंदोसि, उन में 10 हिकिड़ो तक़रीबन वॾो केक हूंदो। माशाल्लाह माशाल्लाह, ज़बरदस्त। ॼाओ कहिड़ी तारीख़ ते? केरु साईं? कायदा हाँ, वो झिरक न साईं, वो ठटे ज़िले में उन पासे खींजर तां विया साईं। खींजर में वो जेके झिरका हूंदा आहिनि, पोपरियूं हूंदियूं आहिनि, छा हा हा, उन ते पोपरियुनि ते बि गानो ठहियल आहे। लुॾड़ पोपरीड़ी तोखे केरु जले, हाय हाय लुॾड़ पोपरीड़ी तोखे केरु जले, ॾेस रंगी ॾोईअ डंगी विराट वॾी मथे कुड़ी, हाय हाय लुॾड़ पोपरीड़ी तोखे गाबो चक विझे, पोपरी चए मुड़ुस कंदी सौ दादू सोनारो, पोपरी चए मुड़ुस कंदी सौ दादू सोनारो, हो दादू विंदो कम ते औंकड़ो ॾेई घर में नचंदीसि, लुॾड़ पोपरीड़ी तोखे केरु झले। इहा कहिड़ी शाइरी? अच्छा, त हसीना पोपरी ॿुधो आहे, यानी जी पंहिंजी शाइरी आहे। माशाल्लाह, ज़बरदस्त। अच्छा, इहो ॿुधायो त कोई प्रोजेक्ट अची रहियो आहे तव्हांजो नओं? इंशाल्लाह हज़बरी तस्बीर वैत गुज़िरियल साल बि ऐलान थियो हो
और वो सिर्फ़ु टीज़र हलियो, पर हिन दफ़ो पक्को ऐलान है एल्फी सां गॾु लॻल आहे। ज़बरदस्त। ऐं हिन वक़्तु जेको असांजो PM साहब हिते मौजूदु आहे ऐं PM साहब जी वॾी महिरबानी मोहब्बत आहे, ख़ासि तौर ते अनवर सुहाग साहब उन में वॾी मुंहिंजी हौसला अफ़ज़ाई कई आहे। मुंहिंजो स्क्रिप्ट बि ओके थियो, मुंहिंजा करैक्टर बि ओके थिया आहिनि ऐं अनक़रीब हिकिड़ो शानदार बहितरीनु फर्स्ट क्लास प्रोग्राम, अहिड़ी नोयत जो प्रोग्राम जेके सिंधी मीडिया ते न थियो हुजे। त गेटअप, ड्रेसिंग ऐं प्रॉप्स इन्हनि जो वॾो अहम फुक़दान आहे। अॼुकल्ह सीरियल ऐं सीरीज़ जेके बि ठही रहिया आहिनि उन्हनि में गेटअप न आहिनि, न कंहिंजी ॾाढ़ी वधियल आहे, न कंहिंखे जाली मुछ लॻियल आहे, न कंहिंखे विग पातल आहे। उहे समूरा करैक्टर, पर इहे समूरा करैक्टर जेके अनक़रीब दुनिया जे पहिरीं सिंधी सैटेलाइट चैनल KTN ते आउं करण वारो आहियां, उन कम में ई समूरा मुंहिंजा दोस्त भाइर साथी उन में शामिल बि आहिनि। शाह साहब जेको चयो पिया त अलाए आहे या न, त शाह साहब पाण उन में हिकिड़ो करैक्टर मूंसां गॾु कंदो। मुस्तक़िल उहो सियासी प्रोग्राम हूंदो, समूरा महिमान असां वटि ईंदा, गुज़ारे या गुज़री वियल क़यादत ऐं मौजूदा क़यादत, मुस्तक़बिल जी अचण वारी क़यादत, इहे समूरा KTN जे हिन प्लेटफॉर्म ते इंशाअल्लाह निहायत ई जल्द तव्हां ॾिसंदो। इंशाअल्लाह। तो हुन में गेटअप्स बि आहिनि, मतलब समूरा गेटअप्स आहिनि। अच्छा, हिते जेका तक़रीबन टीम वेठल आहे इहे ई कैरेक्टर्स हूंदा? ई समूरा हिननि जो त हाणे इशारतनि नथो ॿुधाए, बसि ईअं सम्झो त अहिड़ा बि आहिनि न सियासतदान। हाँ न, थोरो ख़ाली ये ॾिसो सम्झोसि था। हाँ, जीअं ख़वातीन जे बारे में चवनि था न त राति जो शादियुनि जे मुख़्तलिफ़ इवेंट में मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि में जेके वॾे उमिरि जूं मायूं हूंदियूं न, उहो 25-30 हज़ार रुपए में लेपा पोती डिस्टम्बर कराईंदियूं, उनखे प्लास्टिक पैन कराईंदियूं, उनखे मेड फिनिश कराईंदियूं। इहो मुंहिंजे तरफ़ आहे डिस्टम्बर मेड फिनिश, इहो सॼो कराईंदा आहिनि। मेड फिनिश सुबुह मां उहो जॾहिं बौंद हूंदा आहिनि न, त पोइ हुन मां बिल बतौड़ी निकिरंदी। हिकिड़ी शूट जे दौरान हैदराबाद में हिकिड़ी ठाउक की बेहतरीन फर्स्ट क्लास हो, ईअं सम्झो त दोशीज़ा बेहतरीन नूर भटारे सां जॾहिं उन नाइट में इहो पंहिंजो शूट ख़तमु थी ऐं डिनर जो टाइम थियो, हुन चयो फ्रेश थी अचे। जॾहिं फ्रेश थी आई मूं सुञाती कोन। अल्लाह बाप, इहा त मतलब हिकिड़ो इल्ज़ाम आहे, इहो इल्ज़ाम आहे, सरासर इल्ज़ाम आहे। कुझु नथो चवां, सोशल मीडिया ते इहे हलनि पिया त ब्यूटी पार्लर बंदि करो, ई ब्यूटी पार्लर बंदि करो। मां चवां थी फिल्टर्स बंदि कयो, ओरिजिनल वीडियो ठाहियो। इहो त फिल्टर्स हणी करे जेको हिकिड़ो तस्वीरूं ऐं वीडियोस जेके अचनि थियूं न, माण्हू थोड़ी देरि लाइ परेशान थी वेंदो आहे। छॾी हूंदा त असांजी ब्यूटी नज़र अचे थी, बचो बचो छपो छपो कली कली पतो पतो बूटो बूटो ॾिसे थो, त असांखे अल्लाह ताला एतिरो कुटे कुटे असां में हुसन भरियो। छा त हुसन, ख़ुदा जो कसम, इहा इन चमक, इन धमक, इन जी उखरी मुरी में कुटे कुटे। हा, ॾिसो न हिकु हुसन। ॻाल्हि इहा आहे त असां मर्दनि ते त घणी महिनत करणी कोन थी। हा, थोरो चीं ऐं लेडीज़ ते जेतिरी पोचा पोची थिए थी, आजकल जीरो मेकअप थी वियो आहे। आजकल जीरो मेकअप थी वियो। आजकल अच्छा, मेकअप बना किसके लिए? लेडीज के लिए बना है ना। क्यों लेडीज के लिए? ये जो कंपनियां, इतनी बड़ी बड़ी कंपनियां हमारी लेकिन वजह से शुक्र है चल कि रही हमने हैं, और किसकी वजह से चल रही है? ये ॿुधायो, मुड़ुसु सॼे महीनो वीचारो कमु करे, उनखे महीने जा मिलनि 30,000 रुपया, 15,000 रुपया घर जो किरायो भरे, 20,000 रुपया तोखे लेपा पोती जा ॾे, त बाक़ी पोयां घणा बचंदा? हाँ, तो बाहर आप लोग बड़े बड़े बर्गर खा लेते हो, घर में चाहिए बीवी भी पतली और रोटी भी। ये भी सही है। ये उहे औरतूं जंहिंजा 27 ॿार हूंदा आहिनि, पोइ पंहिंजी सस सां शिकायत कई, मेरा मियां तो मुझसे मोहब्बत ही नहीं करता। सही, बिल्कुल 17 ॿार ये डाउनलोड कया जावा। तो मूं इहा ॻाल्हि पे कई त किथे किथे पोइ झेड़ा वेड़ा थियनि था, त पोइ उते वरी शाइर को गानो बदिली करे थो त लोध ॿारनि जी मुंहिंजे घर में आहे, लोध ॿारनि जी मुंहिंजे घर में आहे, बच्चो हाणे हो जॾहिं कुझु बि न आहे, हल लोध ॿारनि जी घोड़ा, लोध ॿारनि जी मुंहिंजे घर में आहे, लोध ॿारनि जी मुंहिंजे घर में आहे, बच्चो हाणे हो जॾहिं कुझु बि न आहे, हल लोध ॿारनि जी घोड़ा, लोध ॿारनि जी। अल्लाह
पुछो था लोध वेरी नाइस वेरी नाइस। पर हिकिड़ी ॻाल्हि हिते ज़रूरु चवंदसि त अॼुकल्ह जे दौर जा जेके मतिलबु हालात आहिनि असांजा ऐं जेको इंसानु परेशान आहे ऐं उमेद थी कयां त असांजो शो ॾिसी करे थोरी देरि जे लाइ तव्हांजी जेका टेंशन परेशानियूं आहिनि उहे ख़तमु थी वेंदियूं हूंदियूं ऐं तव्हां जहिड़ा स्पेशली आर्टिस्ट जेके आहिनि माशाल्लाह इहो कमु करे रहिया आहिनि। तव्हांजो कॉन्ट्रीब्यूशन तमामु घणो आहे हिन शइ। 5 माण्हू अञा बि ख़ुशि कोन उन्हनि खे ॿुधायां थो। उहे ख़ुशि थी वेंदा पाण ई। छो तव्हांखे छा थियो आहे? चालू यादि आहिनि वेलण ॾोई इहे यादि आई आहे? हा न मूंखे त यादि आहे ख़ुदा नूर बचारियो थो। रोज़ 4 सालियूं 22 ॿार टाकाणी खे ॾींहुं राति कुटे 4 सालियूं 22 ॿार। छा ॿुधायां कहिड़ो मुंहिंजो हाल आहे दोस्तो, छा ॿुधायां कहिड़ो मुंहिंजो हाल आहे दोस्तो, अॼु वरी मूं सां विढ़ी पई ज़ाल आहे दोस्तो, छा ॿुधायां कहिड़ो मुंहिंजो हाल आहे दोस्तो, अॼु वरी मूं सां विढ़ी पई ज़ाल आहे दोस्तो, मूं पुछियो त छा आहे बेगम चाढ़ियो अॼु लंच में, चाढ़ियो अॼु लंच में, मूं पुछियो त छा आहे बेगम चाढ़ियो अॼु लंच में, चाढ़ियो अॼु लंच में, हुन ई मूंखे मथे में दाल आहे दोस्तो, छा ॿुधायां तुंहिंजो हाल आहे दोस्तो। ना पुछो छो था? पुछंदव त मार बि मिलंदी न, पुछो छो था? अॼुकल्ह वो दौर थोड़ी आहे भई। सही थी चवां दाल मिले सम्झ में ॻाल्हि न आयसि त बिस्मिल्लाह कजे न, खाइजे ख़ुशी ख़ुशी। असां छा करियूं ॿुधाए? अॼुकल्ह ये महांगाई ॿेड़ी ॿोड़े छॾी आहे। सदा रहे जे घर में झेड़ो, ॿुॾी वञे ते घर जो ॿेड़ो, सदा रहे जे घर में झेड़ो, ॿुॾी वञे ते घर जो ॿेड़ो, गली गली ऐं घर घर में रुगुजारी आहे, झेड़ो 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 झेड़ो, कॾहिं ससु विड़े कॾहिं नूंहुं विड़े, कॾहिं घर जा भाती सारा विड़नि, कॾहिं ससु जी व्यूअर्स वक्त आहे ब्रेक जो, कारे न वञिजो, जल्दी वापस था अचो। तव्हांखे भलेकार चवंदासीं। हींअर मूं में थोरी एनर्जी अची वई आहे, इन जो रीज़न इहो आहे त थैंक्स टू शोभी भाई सभिनि खां पहिरियां त ॾाढो सपोर्ट कंदा आहिनि मूंखे, ऐं उन्हनि सां गॾु जॾहिं मां जैमिंग कंदी आहियां त मूं में हिकिड़ी एनर्जी अची वेंदी आहे। हालांकि मां सिंगर न आहियां पर मूंखे जैमिंग करणु शोभी भाई सां गॾु ॾाढो सुठो लॻंदो आहे, ॾाढो मज़ो ईंदो आहे। थैंक यू शोभी भाई, मेरा मूड अच्छा करने के लिए। आप इस काबिल समझती हैं, ये सबसे बड़ी बात है। नहीं मैंने तो आपको बोला उस्तादों के उस्ताद, आप मेरे उस्ताद हैं। बात ये है कि आप माशाल्लाह से दिन ब दिन सुरीली भी होती जा रही हैं, किसी न किसी हाँ धमाका करूँगी। मेरी जगह ले ली। नहीं अल्लाह ना करे, अल्लाह ना करे, मैं कोई नहीं होती किसी की जगह लेने वाली। आपकी जो जगह है वही बेस्ट है, आप वही डिज़र्व करते हैं, और जहाँ मैं हूँ मेरे लिए वही ठीक है, कोई किसी की जगह नहीं ले सकता। ऐं ये सभु मां चवंदी आहियां त अल्लाह साईं जंहिंखे जंहिं फ्रेम में ठाहियो आहे उहो उते ई फिट रहे त वधीक सुठो आहे। मां एज़ अ एक्टर एज़ अ होस्ट सुठी आहियां, बाक़ी सिंगिंग मुंहिंजे वस जी ॻाल्हि कोन्हे का, छो त उन जे लाइ असां हिकिड़े यंग टैलेंटेड ऐं एनर्जेटिक सिंध जो मशहूरु नालो कामरान सोलंकी खे घुरायो आहे। सो ईअं कीअं थो थी सघे त कामरान ॻाए ऐं जेको आहे असां इंजॉय न कयूं। कीअं आहियो कामरान, ठीकु आहियो? बिल्कुलु ठीकु ठाक किरण, तव्हां कीअं आहियो? ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह माशाल्लाह। जीअं त तव्हांखे ख़बर आहे त कामरान माशाल्लाह पाण हिकु होस्ट बि आहे, मॉडल बि आहे, सिंगर बि आहे, कंपोज़र बि आहे गॾु गॾु। कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? अल्हम्दुलिल्लाह फिट फाट, तव्हां कीअं आहियो? ख़ुशि आहियो? ठीकु आहियो? बिल्कुलु ठीकु ऐं स्पेशली अॼु माहौल ॾाढो ज़बरदस्त ऐं बहितरीनु लॻो पियो आहे,
ऐं अॼु असांजे प्यारे दोस्त ऐं बहितरीन एक्टर मॉडल सिंगर राइटर मतिलबु कि हर फन मौला जावेद टाकाणी साहब जी बर्थडे आहे। सो जावेद भाई मुंहिंजी तरफ़ां तव्हांखे जनमु ॾींहं जो लख लख मुबारकूं। अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे ऐं अहिड़ियूं बर्डे तव्हां हमेशह ईअं ई ख़ुशियुनि सां ऐं दोस्तनि सां मल्हाईंदा रहो इंशाल्लाह इंशाल्लाह। जीअं त व्यूअर्स तव्हां ॾिसी सघो था त फ्रेम में केक भी अची वियो आहे ऐं केक भी इंशाल्लाह थोड़ी देर में असां कट कंदासीं। अच्छा तव्हांजी मतिलबु जावेद साहब सां कीअं थी तव्हांजी हिकिड़ी फील्ड सफ़ा अलॻि आहे सिंगिंग एक्टर न आहियो तव्हां? असल में किरण जावेद भाई जी नेचर ॾाढी कमाल आहे माशाल्लाह। अक्सर किथे भी मुख़्तलिफ़ चैनल से प्रोग्राम वग़ैरह में मिलंदा आहियूं त जॾहिं कचहरी या गैदरिंग थींदी आहे ईअं लॻंदो आहे त हिकिड़े माण्हू कंहिं पंहिंजाइप हूंदी आहे न उहा फील थींदी आहे त माण्हू कंहिं पंहिंजे वॾे भाउ ब्रदर से पंहिंजे क़रीबी रिश्तेदार सां थो मिले त हिननि में मतिलबु कंहिंसां बि अगरि मिलंदा न त उनखे झटि में पंहिंजो करे वेंदा। सही त इहा माशाल्लाह ॾाढी क्वालिटी आहे माशाल्लाह। असांजे सिंध जा बहितरीन टैलेंटेड आर्टिस्ट आहिनि ऐं स्पेशली अॼु उन्हनि जे सॾ ते केटी जे सॾ ते अॼु जावेद भाई जी बर्थडे ते असां गॾु आहियूं ऐं ॾाढी ख़ुशी थिए पई त जावेद भाई जी बर्थडे आहे ऐं असां सभु गॾु आहियूं। ज़बरदस्त ऐं इहा इंशाल्लाह बॉन्डिंग जेका आहे सभिनीनि जी इहा रहंदी बिल्कुलु बिल्कुलु इंशाल्लाह इंशाल्लाह। अच्छा जावेद भाई खां इहो त पुछा कयूं त अॼु घणनि सालनि जा माशाल्लाह थी विया? माशाल्लाह इहो त ॿुधाए चुका आहिनि हा न हाँ। मां त हींअर ई जॉइन कयो आहे न ॿुधाए चुका त उहो तव्हां पाण पुछो जी जावेद भाई हेॾे नटायो न रंगन भरी हेॾा शाम नालो न जी 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 रंगन इन जो नालो रंगन भरी शाम न इन जो नालो किरण मीर आहे। किरण मीर अच्छा जी, जी। उहो इहे जेको नालो चवंदा चेंज वेंज अलाए को पहिरीं इहे नालो हो न हिन जो होस्ट जो हा हा पैदाइशी नालो हा, अथसि पैदाइशी नालो हा, इहो- अच्छा, अॼुकल्ह इहो। नाला change थियनि पिया। बांगे नालो आहे हा बहरहाल हिते मूंखे केटीएन घुरायो वॾी महिरबानी केटीएन जी दोस्तनि जी पंहिंजो मुंहिंजो प्रोग्राम मैनेजर उन जी महिरबानी मुंहिंजो अञा ख़ुदाफ़िज़ जो टाइम न आहे पियो। स्वाग साहब जी वॾी महिरबानी मेकअप वारा जेके मुंहिंजा दोस्त जल्दी आहिनि, हिन में ही जेके जल्दी कैमरामैन कहिड़ी आहे? ही जेके असिस्टेंट मुंहिंजा प्यारा मूंखे पाणी पीआरींदड़ मूंखे चांहि पीआरींदड़ मुंहिंजी ख़िदमतूं कंदड़ समूरनि आर्टिस्टनि जूं ख़िदमतूं कंदड़ ही जेकॾहिं दोस्त कंहिं हिननि जो ज़िक्र असां नथा कयूं अमूमन शोभी बाई आहे शोभी बाई खां अलावा शोभी बाई खे जेको स्टैंड बाय करण वारो दोस्त आहिनि इहे समूरा उहे महिनती किरदार आहिनि जिन जे करे ही सेट या मुख़्तलिफ़ प्रोग्राम इंतिहाई ख़ूबसूरत भला ठाउका थींदा आहिनि त असांखे सभिनी खां साराहण त सभिनी खे घुरिजे पर इन्हनि दोस्तनि खे न विसारणु घुरिजे हिकु दफ़ो इन्हनि जे लाइ थोरो खिले बिल्कुलु सही ॻाल्हि आहे ऐं इहा ॻाल्हि तव्हां छेड़ी आहे त मां हिते नाला खणणु ज़रूरी थी सम्झां पई चाहे उहो असांजे EN जे डिपार्टमेंट हुजे चाहे उहो असांजो मेकअप डिपार्टमेंट हुजे चाहे असांजो MCR हुजे चाहे OB हुजे चाहे उहा प्रोडक्शन टीम हुजे माशाल्लाह KTN फैमिली आहे असांजी ऐं जॾहिं असां KTN जे अंदरि क़दम रखंदा आहियूं त असांखां हर शइ विसरी वेंदी आहे ईअं लॻंदो आहे त असां पंहिंजे घर में मौजूदु आहियूं हिकिड़ो घर जंहिंमें असां रहूं था पंहिंजे माइटनि सां गॾु ॿियो घर असांजो KTN आहे ऐं हिते वाक़ई असांखे उहा मोहबत उहो प्यारु उहो इज़त मिलंदो आहे मूंखे त ईअं लॻंदो आहे त हीअ जेके 8 साल जेको मां गैप ॾिनो हुयो न मां हाणे सोचींदी आहियां त इहो 8 साल गैप मां हरू भरू ॾिनो हुयो मूंखे इहो 8 सालनि जो गैप न ॾियणु खपे हा पर ख़ुशी इन ॻाल्हि जी थींदी आहे सोचींदी आहियां त 8 सालनि खां पोइ जॾहिं मां वापसि आयमि त उन ई मोहबत सां उन ई चाह सां उन ई इज़त सां हिननि सभिनीनि मूंखे वेलकम कयो ऐं चवंदा आहिनि न त जॾहिं भाकुर पाईंदो आहे कोई त तव्हांजा सभु ग़म दूरि थी वेंदा आहिनि ऐं वाक़ई थैंक्स टू हिना मैम अतर साहब पीर अमजद साहब त माशाल्लाह हिननि मूंखे उन ई तरीक़े सां हिते रखियो आहे ऐं मां थोराइती आहियां मूंखे बि अॼु मौक़ो मिलियो आहे जावेद टाकाणी साहब जे ज़रिए त मां पंहिंजनि वॾनि खे थैंक्स कयां ऐं अलाह जो शुक्र अदा कयां त अलाह साईं जी वॾी वॾी महिरबानी आहे त उहा ई इज़त मिली आहे सो हिते जेको आहे मां पंहिंजी टीम जो नालो खणणु चाहींदसि तव्हांजी इजाज़त हुजे त तव्हां खंगी वठो तेसीं ताईं मां पहिरीं टीम जो हिते नालो खणणु चाहींदसि RBS जी टीम स्पेशल टीम आहे ऐं माशाअल्लाह सां चाहे कोई बि इवेंट हुजे कहिड़े बि क़िस्म जो इवेंट हुजे ही सभु जेको आहे बीठल हूंदा आहिनि हिकु टंग ते ईअं न त चवंदा आहिनि न त हिकु टंग ते माण्हू बीठो आहे सुबुह खां शाम थी वई सुबुह खां राति थी वई पर मुंहिंजी टीम माशाअल्लाह आई प्राउड माई टीम आई लव माई RBS टीम स्पेशली मां थैंक यू करणु चाहींदसि पंहिंजे डायरेक्टर ND शर्मा खे उन खां अलावा नोमान अली किंग आहे अली अहमद आहे अमानुल्लाह आहे ख़ादिम मेतलो राजेश नारायण साउंड इंजीनियर माशाअल्लाह सां उन खां अलावा अज़र आहे
ऐं अब्दुलरहमान आहे, गफ़ार आहे, असद लाशारी, ही सॼी टीम आहे मुंहिंजी ऐं उन में सभिनि खां टॉप ऑफ द लाइन शोभी भाई आहिनि। माशाअल्लाह सां तमामु बहितरीन टीम आहे। एतिरो ई चई सघां थी, तुम जियो हज़ारों साल। आई लव यू ऑल। ऐं बिल्कुलु तव्हां जेका नाला वरिता ई समूरा दोस्त भाइर साथी मारवाड़ा झांगीड़ा सांगीड़ा ऐं हिन प्रोग्राम खे ख़ूबसूरत रंग भरण में इंतई अहम रंगनि भरी जेका शाम आहे, शाम हुजे ॾींहुं हुजे राति हुजे, इन्हनि में जेके मुख़्तलिफ़ रंग भरींदा आहिनि असांजा भाइर दोस्त साथी, इन्हनि खां वधीक नूर पटा रहियो अवां जेको रंग भरींदा उनजी त कहिड़ी ॻाल्हि कजे। ऐं वरी उहो जेको अवां मैडम जी ज़िक्र कयो, अतर साहब जो ज़िक्र कयो, तव्हांजे गोशगुज़ार करणु चाहियां त मैडम अतर साहब जी शादी जो प्रोग्राम फंक्शन मूं अरेंज कयो हुयो। अच्छा, ज़बरदस्त। इते बिल्कुलु बि मां पंहिंजे मेकअप आर्टिस्टनि खे न विसारणु चाहींदसि ऐं उन्हनि जो बि थैंक यू अदा करणु चाहींदसि त इज़हार मोस्ट सीनियर असांजो जेको आहे मेकअप आर्टिस्ट आहे, उन खां अलावा सलीम उहो बि सीनियर आहे ऐं इहे बि माशाल्लाह इलाही लंबी लिस्ट आहे, वक़्तु घटि आहे, इन जे करे जेको आहे मां कामरान खे चवंदसि त कामरान तव्हां प्लीज़ असांखे कुझु ॿुधायो। बिल्कुलु तमामु कलाम आहे, कुझु त ॿुधाईंदा, स्पेशली जावेद भाई जो नाम क्यों था ऐं सभिनी जो नाम क्यों था। हेलो वाह, हेलो स्पेशली ही जावेद भाई जे नाम ऐं जेके असांखे स्क्रीन ते ॾिसनि पिया हुन जो नाम क्यों था। हिकु मिठे माण्हू सां थी वियो प्यार, हिकु मिठे माण्हू सां थी वियो प्यार, अल्लाह अखियूं अड़िजी वयूं हे, अल्लाह अखियूं अड़िजी वयूं। मिठे माण्हू सां थी वियो प्यार, अल्लाह अखियूं अड़िजी वयूं हे, अल्लाह अखियूं अड़िजी वयूं। ॾाढा गम जा पइजी विया ॿार, ॾाढा गम जा पइजी विया ॿार, अल्लाह अखियूं अड़िजी वयूं हे हे, अल्लाह अखियूं अड़िजी वयूं। रोज सुहाना ख्वाब ॾिसां थो, रोज जिया थो रोज मरां थो, रोज सुहाना ख्वाब ॾिसां थो, रोज जिया थो रोज मरां थो। थधियूं रातियूं गरम इंतज़ार, थधियूं रातियूं गरम इंतज़ार, अल्लाह अखियूं अड़िजी वयूं हे, अल्लाह अखियूं अड़िजी वयूं। हिकु मिठे माण्हू सां थी वियो प्यार, हिकु मिठे माण्हू सां थी वियो प्यार, अल्लाह अखियूं अड़िजी वयूं हे हे, अल्लाह अखियूं अड़िजी वयूं। यूं में वियो वावाड़े, मुस्तक़बिल रोशन ॾेखारे, ऊंधायुन में वियो वावाड़े, हिन साड़े छॾे
वियो पंहिंजी जान छॾाए कबराणी तालिब खे फसाए पाण वियो पंहिंजी जान छॾाए करे मूंखे वियो बेक़रार करे मूंखे वियो बेक़रार अल्लाह अखियूं अड़िजी वियूं है अल्लाह अखियूं अड़िजी वियूं हिक मिठे माण्हू सां थी वियो प्यार हिक मिठे माण्हू सां थी वियो प्यार अल्लाह अखियूं अड़िजी वियूं हाय हाय अल्लाह अखियूं अड़िजी वियूं हाय हाय अल्लाह अखियूं अड़िजी वियूं तव्हांखे भलेकार कंदासीं रंगन भरी शाम में ऐं तव्हां अॼु जावेद टाकाणी साहब जी बर्थडे इंजॉय करे रहिया आहियो बिल्कुलु लाइव केक कटींदासीं हींअर ऐं असां सां गॾु असांजो डायरेक्टर एंडी शर्मा बि आहे ऐं उन खां अलावा हिकिड़ी ज़बरदस्त पर्सनैलिटी जंहिंसां हमेशह हिकु दौर में मुंहिंजो जहिड़ो रहंदो हुयो मुस्तफ़ा मल्हा साहब माशाल्लाह सीनियर जर्नलिस्ट आहिनि ऐं KTN जो फैमिली मेंबर आहिनि सो कीअं आहियो ठीकु आहियो भलीकार था चऊं तव्हांखे बि ऐं तव्हांखे हाणे इजाज़त ॾींदासीं त भली तव्हां तलवार खपे कुआड़ो तलवार कंहिं शइ जी ज़रूरत आहे हलो हलो बार बार ये दिल गाए बार बार ये दिल आए बार बार ये दिल गाए तुम जियो हजारों साल ये मेरी है आरज़ू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू जावेद भाई हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू डियर जावेद हैप्पी बर्थडे टू यू जेड़ी थई मस्त जवानी तेरी रात सुहानी ओवे हो यार कयो प्यार छॾियो वञा वञा जेड़ी थई मस्त जवानी तेरी रात सुहानी जेड़ी थई मस्त जवानी तेरी रात सुहानी ओवे हो यार कयो प्यार छॾियो वञा वञा ओवे हो यार कयो प्यार मथां मरी न वञा जेड़ी थई मस्त जवानी तेरी रात सुहानी जेड़ी थई मस्त जवानी तेरी रात सुहानी ओवे हो यार कयो प्यार छॾियो वञा वञा ओवे हो यार कयो प्यार मथां मरी न वञा जेड़ी थई मस्त जवानी
जड़ी थई मस्त जवानी तेरी आ रात सुहानी जड़ी थई मस्त जवानी तेरी आ रात सुहानी ओवे हो यार कयो प्यार छॾियो वञा वञा ओवे हो यार कयो प्यार मता मरी न वञा जड़ी थई मस्त जवानी जड़ी थई मस्त जवानी तेरी आ रात सुहानी जड़ी थई मस्त जवानी तेरी आ रात सुहानी ओवे हो यार कयो प्यार छॾियो वञा वञा ओवे हो यार कयो प्यार मता मरी न वञा जड़ी थई मस्त